अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जी हिन वीडियोस में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां शाह भिटाई पैनल जे बारे में साइंसदान छा हिमायत कंदे उन हिकिड़ो वीडियो मोकिलियो आहे। उहो मां हिन वीडियोस में तव्हांखे ॾेखारण वारो आहियां। पर दोस्तों असांजो हिकिड़ो रिक्वेस्ट आहे त अञा ताईं बि असांजे चैनल खे तव्हां सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कजो। ऐं दोस्तों हलूं पिया असां साइंसदान छा जे उन वीडियोस जी तरफ़। दोस्तों सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम यादि ईंदड़। दोस्तों जीअं त 24 तारीख़ ते लाड़काना आर्ट काउंसिल जी इलेक्शन थी रही है। उन्हनि सभिनी मेंबरनि खे गुज़ारिश कंदुसि त शाह भिटाई पैनल खे पंहिंजो वोट ॾेई उन्हनि खे कामयाबु कंदा। दोस्तों इहो तव्हांजो मूं ते सॼी संगत ते थोरो रहंदो। महिरबानी तव्हांजी। दोस्तों उम्मीद आहे तव्हां इहा साइंसदान छा जो वीडियो ॾिठो हूंदो ऐं तव्हांखे पसंदि आयो हूंदो। दोस्तों असांजे चैनल खे लाइक कजो, कमेंट कजो ऐं सब्सक्राइब कजो। अल्लाह हाफ़िज़।